नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूयॉर्क खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे विच ओभर वारे प्लान नामंज़ूर तुर्की जे मुख़्तलिफ़ शहरनि में सभई माण्हू एहतजाज जे लाइ रोडनि ते निकिरी आया आहिनि। इर्दनि में अमेरिकी सफ़ारतखाने में ऐं काउंसिल खाने जे ॿाहिरां नारेबाज़ी कई वई आहे। ईरान मुज़ाकरा प्लान खे विच ओभर ऐं दुनिया जे डिॼाईंदड़ क़रार ॾींदे इन प्लान खे रद्द करे छॾियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप वारे विच ओभर जे प्लान ख़िलाफ़ तुर्की में सख़्तु एहतजाज कयो वियो। सभई माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। इस्तंबुल में अमेरिकी काउंसिल खाने जे ॿाहिरां 600 मुज़ाहिरीन अमेरिका ऐं ट्रंप जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई है। अमेरिकी सफ़ारतखाने जे ॿाहिरां एहतजाज कयो वियो आहे। इर्दनि में सभई माण्हू अमेरिकी सफ़ारतखाने जे ॿाहिरां सदर ट्रंप जे विच ओभर वारे प्लान जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ईरान ॿिन मंसूबे खे मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।